उन जे बारे में इन जे बारे में जेको हिते निकिरे थो सामान फ्रेंड्स फिटाई कंदा उन जे म्यूज़ियम में रखंदा। अच्छा उहो सामान हिते दॿियल पियो आहे या खणाए विया माना पाकिस्तान जे माना ख़र्च सां या ॿाहिरें ख़र्च सां पियो ठहे? गवर्नमेंट जे तरफ़ां पाकिस्तान जा ख़र्चा उन्हनि सां फ्रेंच वारनि जो सहकार बि आहे? उहा ई ख़बर न आहे सहकार आहे छा पर आहे गवर्नमेंट जो। पोइ उहे शयूं जेके हितां लधियूं हुयूं उहे हिन में नुमाइश लाइ रखबियूं जीअं माण्हू ॾिसी सघनि। लाइट भाण लॻी आहे न? हा लाइट भाणी लॻी आहे। ॿियो त हिन जो रेस्ट हाउस आहे जेको फ्रेंड्स चवंदा उन्हनि जी राइश वाइश बि हिते थींदी। हा रेस्ट हाउस बि ठहंदो। रेस्ट हाउस बंगले ते रहनि था। हा हा त हाणे हिन जी राइश जेके ठहंदो सभु कुझु हिते थींदो। हिते ई ठहंदो। हा सही आहे। कम्युनिटी जेका आहे न अमूमन माना हिते कम्युनिटी जा ई मज़दूर आहिनि सभई। अच्छा हा हितां जेके लोकल आहिनि माण्हू जा मज़दूर जीअं ॿियनि जायुनि ते ॿाहिरां वठी ईंदा आहिनि हिते ईअं कोन कयो अथनि। जेके ॻोठ जा मज़दूर जेके पंहिंजे ॻोठ जा ई मज़दूर आहिनि। हा इहो ॾाढो भलो। ॻोठ जा हा सही। ॻोठ जा ई अच्छा हिन खोटराई में बि वीचारा मज़दूरी माना हितां जा ई माना खोटराई हितां जा मज़दूर आहिनि जेके लोकल हितां जा मज़दूर तव्हांजे ख़्याल में घणे अरसे में ठही वेंदो? ख़र्च जो हिसाब आहे ॿियो गवर्नमेंट जो हिसाब आहे जीअं थींदो रहंदो आहे। कम रुकिजी वियो। हा हा हिन में लिखियो पियो आहे माना पाकिस्तान ऐं हुननि जे फ्रांस जे सहकार सां यही कमु हले पियो। हा उन में हा हा उहो इन्वॉल्व आहिनि तंहिंजे करे हा जल्दी थी सघे थो। छो त हू दड़े वारो कमु बध में रहियल आहे। हा उन हिसाब सां हू चवंदा जल्दी करे वठो। हा वाह संगत वाह।